बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अज असां गाव गॾह जा आवाज़ पढ़ंदासीं। गाव गॾह जे आवाज़ मां ठहियल लफ़्ज़ पढ़ंदासीं ऐं गाव गॾह जी लिखण जो तरीक़ो सिखंदासीं। पर पहिरीं तव्हांखे उहे 3 लफ़्ज़ ॿुधाइबा जंहिं लफ़्ज़ जी शुरूआति में गाव गॾह जो आवाज़ अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे विच में गाफ़ जो आवाज़ अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में गाफ़ जो आवाज़ अचे थो। उहे आहिनि गर्मी, अगरबत्ती, आग। अचो त तव्हांखे पहिरीं ॿुधाइजे त गाफ गॾह खे लफ़्ज़ में कहिड़ी तरीक़े सां लिखिबो आहे। गाफ गॾह जी पहिरीं हीअ शिकिल हूंदी आहे गाफ जी, उन खां पोइ लफ़्ज़ जी शुरूआति में गाफ जी लिखणी हीअं हूंदी आहे, हेसि ताईं अध ताईं लिखिबो आहे। वरी उन खां पोइ वरी जेको आहे सो हितां शुरू कबो आहे गाफ खे मथे आणे हीअं करे लिक कढी, वरी ॿी मथां लिक कढी, वरी पोइ आणे वरी हीअं कढूंसि। हीअ आहे विच में लफ़्ज़ जे विच में शिकिल गाफ जी हेॾी हूंदी आहे। वरी उन खां पोइ वरी आख़िर में गाफ जॾहिं लिखिबो आहे त उहो अहिड़ो ई लिखिबो आहे, हीअं लिखिबो आहे। हितां शुरू करे पोयों हेॾो आवाज़ हूंदो आहे, हितां आवाज़ खे मथे गेले वरी पोइ आणे वरी हीअं करे वरी हीअं करे वरी लीक कढी हेॾां लीक कढबी। हीअ आहिनि लफ़्ज़ जे विच में लिखण वारा। हीअ शुरूआति में लिखिबो गाफ, हीअ गाफ विच में लिखिबो हीअं लिखिबो ऐं लफ़्ज़ जे आख़िर में गाफ हीअं लिखिबो आहे, अहिड़ो ई लिखिबो मुकमल। इहे हुआ गाफ जे लिखण जा तरीक़ा। अचो त हाणे बोर्ड ते गाफ जा आवाज़ लिखूं। गाफ खे खट वांगुरु लिखिबो आहे। अलफ़ लिखी सिट ताईं आणे, सिटे मथां छिके थोरो पोइ मथे करे मथां ॿ लीकूं ॾिबियूं, आवाज़ थी वियो ग। मथां आयसि ज़बर, आवाज़ थियो ग। गाफ लिखी हेठां ज़ेर आयसि त थियो गे। गाफ लिखी मथां ॿ लीकूं ॾेई मथां पेश आयसि, आवाज़ थियो ग। गाफ लिखी पोयों अलफ़ ॾिनोसीं, आवाज़ थियो गा। गाफ लिखी पोयों वाह मिलायोसीं त आवाज़ थियो गो। गाफ लिखी पोयों वाह ॾेई मथां ज़बर ॾिनीसीं, आवाज़ थियो गओ। गाफ लिखी पोयों वाह मिलाए ऐं मथां पेश ॾिबोसि, आवाज़ थींदो गू। गाफ लिखी पोयां ये मिलाए बसि त आवाज़ थींदो गे। गाफ लिखी पोयों ये मिलाए ऐं मथां ज़बर ॾिबसि त आवाज़ थींदो गए। गाफ लिखी पोयां ये मिलाए ऐं हेठां ज़ेर ॾिबसि, आवाज़ थींदो गी। ग, गे, ग, गा, गू, गओ, गू, गे, गए, की। अचो त हाणे गाफ जा लफ़्ज़ लिखूं। गाफ ज़बर ग, ते ज़ेर ते, गत। गाफ ज़ेर गे, दाल ज़बर द, डी पेशो ड। गाफ ज़ेर गे, दाल ज़बर द, डी पेशो ड, गीतड़। गा पेशो गु, रे ज़बर र, मीम पेशो मु, खे पेशो ख, गुर्रामुख। गाफ अलफ़ गा, जीम ज़ेर जे, रे वारो, गाजरो। गाफ वागू, ते ज़बर त, मीम पेशो म, गौतम। गाफ वागू, लाम ज़बर ल, पे ज़बर प, गोलप। गाफ वा ज़बर गौ, लाम ज़बर ल, पे ज़बर प, गौलप। गाफ वा पेशा गू, सीन ज़ेर से, रेवाड़ो, गूसेड़ो।
गाफिए के लामवालो गेलो गाफिए जबर गए दालवा दो गए दो गाफिए देरे की दालिए देरे दी गे दे अचो त पहिरीं तव्हांखे माना ॿुधायूं ऐं कुझु लफ़्ज़ जुमलनि में कमायूं। गत आदत अदा इहा कहिड़ी गतधारी अथई। गिदड़ जानवर जो नालो आहे, झंगली जानवर आहे। अदा झंग में गिदड़ अथई। गाजरो माना पिताई गजरुनि जो मथियो गाह। गोलप माना नौकराइप। पूसड़ू माना गोसड़ो। गेलो माना चरियो। गेदो गुल जो क़िस्म आहे। गेदी बुज़दिल ड्रिजणो। गत अदा हीअ कहिड़ी गतधारी अथई। गिदड़ गिदड़ झंगली जानवर आहे। गाजरो माना साओ गाह। अदा पिताई गजरुनि जो गाजरो लुणु। गोलप माना ग़ुलामी। अदा मां तुंहिंजी गोलप ॾियण जे लाइ तयारु आहियां। गेलो माना चरियो मस्तानो। अदा इहो गेलो अथई। गेदो माना गुल जो क़िस्म। ही गुल गेदो आहे। गीदी माना बुज़दिल ड्रिजणो। अदा ही ॾाढो गीदी अथई। इहे हुआ हिन गाफ़ जा लफ़्ज़ ऐं इन्हनि जी माना ऐं उन्हनि खे जुमलनि में कमु आंदोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।